अस्सलाम वालेकुम। छा तव्हांखे ख़बर आहे दोस्तो तव्हांजी खुशी जो राज़ शायदि तव्हांजे पेट में लिखियलु हुजे। हिकु नई रिसर्च तहक़ीक़ ॿुधाए थी त तव्हांजे पेट में मौजूदु करोड़ें जरासीम तव्हांजे मूड, परेशानी ऐं ज़हनी चुस्ती ते असरअंदाज़ थी सघंदा। पर इहो कीअं थो थिए, अचो हिन बारे में ॻाल्हायूं। अॼु असीं पेट ऐं दिमाग़ जे लाॻापे जी दिलचस्प दुनिया में ॻाल्हाईंदासीं। ॾिसंदासीं त कीअं तव्हांजे पेट खे सिहत में रखणु हिकु ख़ुशहाल ऐं मुतवाज़िन ज़िंदगी जो राज़ थी सघे थो। अचो त हिन हैरत अंगेज़ लाॻापे जे पुठियां वारी साइंस खे सम्झूं। पेट ऐं दिमाग़ हिकु पेचीदा नेटवर्क ज़रिए हिक ॿिए सां मुसलसिल गुफ़्तगू में हूंदा आहिनि, जंहिंखे असां मेडिकल टर्म में गट ब्रेन एक्सेस चवंदा आहियूं। हीउ राब्तो ख़ासि तौर ते असांजी हिकिड़ी दिमाग़ जी रग हूंदी आहे, जंहिंखे असां वेगस नर्व चवंदा आहियूं, उन ज़रिए थींदो आहे। ऐं पेट ऐं दिमाग़ हिक ॿिए सां मुसलसिल कहिड़ी गुफ़्तगू कंदा आहिनि, अचो त हिन बारे में ॻाल्हायूं। तव्हांजे पेट अंदरि करोड़ें जरासीम, बैक्टीरिया, वायरस ऐं फंगस मौजूदु हूंदा आहिनि, जेके हिन ॻाल्हि ॿोल में अहम किरदारु अदा कंदा आहिनि। हीउ नंढड़ा जानदार खाधे खे हज़म करणु, अहम ग़िज़ाई जुज़ा पैदा करणु ऐं न्यूरो ट्रांसमीटर जहिड़ो सेरोटोनिन हार्मोन ठाहिण में मदद ॾियनि था, जेको सिधो संओं तव्हांजे मूड ते असरअंदाज़ थियनि था। जेकॾहिं तव्हांजो पेट सिहतमंद आहे त उहो हिकु मुस्बत ज़हनी हालत खे बरक़रार रखण में मदद करे थो। पर जेकॾहिं पेट जे बैक्टीरिया जो तवाज़ुन ख़राबु थिए थो त उहो सोज़िश जो सबबु बणिजी सघे थो, जेका परेशानी, डिप्रेशन ऐं ज़हनी ख़राबी सां जुड़ियल आहे। तव्हां जेको खाधो खाओ था उहो सिधो संओं तव्हांजे पेट जे माइक्रोबियम ते असरअंदाज़ थिए थो। जेके प्रोसेस फूड्स हूंदा आहिनि पाकिस्तान में, टैंक थी वियो, डालडा थी वियो, कुरकुरे थी वियो, मैगी थी वई, नूडल्स थी विया, पेस्ट्रीज़ थी वियो, ईअं काफ़ी ॿियूं, इहे सिधो संओं शुगर सां मालोमाल हूंदा आहिनि ऐं तव्हांजे जेके फ़ाइदेमंद बैक्टीरिया हूंदा आहिनि, माइक्रोबियम, उनखे नुक़सानु पहुचाए सघंदा। जॾहिं त फाइबर में मालोमाल फ्रूट्स ऐं भाॼियूं हिन फ़ाइदेमंद बैक्टीरिया जी ग्रोथ खे वधाए सघनि था। त अचो ॻाल्हायूं त तव्हां पंहिंजे पेट खे कीअं सिहतमंद रखी सघो था। कुझु तरीक़ा आहिनि, अचो त असां उन्हनि खे फॉलो कंदासीं। सभिनि खां पहिरियों त फाइबर वारो खाधो वधायो। फाइबर तव्हांजी साई सब्जियुनि में, तव्हांजे फ्रूट्स में वधीक आहिनि। जेके फाइबर वारा खाधा हूंदा आहिनि उहे तव्हांजे फ़ाइदेमंद बैक्टीरिया जेके असांजे मादे में हूंदा आहिनि, उन्हनि लाइ ग़िज़ा तौरु कमु कंदो आहे। अच्छा, फाइबर वारे खाधे खां अलावा तव्हांखे फर्मेंटेड खाधा, जंहिंमें तव्हांजी ॾही ऐं लस्सी अची थी वञे, इहे बि काफ़ी फ़ाइदेमंद हूंदा आहिनि असांजे माइक्रोबियम लाइ। त इहे बि तव्हांजे मादे खे काफ़ी हेल्दी वग़ैरह रखंदियूं। उन खां अलावा दोस्तो, पंहिंजो पाण खे स्ट्रेस खां परे रखो, निंड मुकमल कयो ऐं प्लस में एक्सरसाइज़ ज़रूरु कंदा अचो। इहे बि तव्हांजी मादे जी सिहत लाइ काफ़ी अहम आहिनि। जीअं त अॼु असां ॾिठो, तव्हांजो पेट तव्हांजी ज़हनी सिहत खे शक्ल ॾियण में हिकु अहम किरदारु अदा करे थी। तव्हांजे पेट जो ख़्यालु रखण सां तव्हां हिकु ख़ुशहाल ऐं मुतवाज़िन ज़िंदगीअ तरफ़ क़दम खणी सघो था। जेकॾहिं तव्हांखे इहा वीडियो पसंदि आई त हिन वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो, ताकी इहा नॉलेज सभिनि ताईं वञी सघे। थैंक यू।